नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त कंडियारो मां ख़बर ॾींदड़ कंडियारो पुलिस ऐं ॾुआरियुनि में मुबैना मुक़ाबिलो 3 जवाबदारनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो। 11 सुञातल ऐं 10 अणसुञातल ख़िलाफ़ पुलिस मुक़ाबिले जो केस दाख़िल। गिरफ़्तार थियलनि में अली मुराद गांगरो, अब्दुल अज़ीज़ गांगरो, अशरफ गांगरो शामिल। पुलिस पारां दाख़िल कयल मुक़ाबिले जे केस में आचर सदोरो, अरबाब, इरशाद, राइब, अनवर, शहाबुद्दीन नामज़द कयो वियो। उन सिलसिले में SHO अली अकबर खोखर सहाफ़ियुनि खे ॿुधायो त पुलिस रोपोश ॾुआरी आचर गांगरो जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ में छापो हयो त ॾुआरियुनि पुलिस मथां फायरिंग कई। मुक़ाबिले बाद 3 ॼणनि अली मुराद, अब्दुल अज़ीज़, अशरफ खे हथियारनि समेत गिरफ़्तार कयो। हथ कयल हथियारनि में 2 कलाशनकोफ, 1 राइफल, 2 बंदूकूं आहिनि। SHO अली अकबर मूजिब SSP नौशरो फिरोज अब्दुल कयूम पिताफ़ी जे हुकुम ते ॾुआरियुनि ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। कंहिं बि ॾुआरी खे बख़्श न कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।